अयाज़ अली आहे ऐं पाण शेख आहियां। बेसिकली मुंहिंजो कमु ऐं दिलचस्पी आहे रिसर्च में, तहक़ीक़ में, ऐं मां बेस्ड ऑन हैदराबाद आहियां। कार्ल मार्क्स ते लिखियलु मुंहिंजो ही किताबु तहक़ीक़ी तिज़ ते आहे ऐं मां सम्झां थो त सिंधी ॿोलीअ में पहिरियों किताबु आहे जेको तहक़ीक़ी लवाज़मात मुताबिक़ सिंधी ॿोलीअ में लिखियो वियो आहे। कार्ल मार्क्स ते हिन खां अॻु में सिंधी ॿोलीअ में को बि किताबु तहक़ीक़ी तिज़ ते न आहे लिखियो वियो। सो मां सम्झां थो त इन हवाले सां कार्ल मार्क्स जे हिन बायोग्राफी जी तमामु घणी अहमियत आहे ऐं हीअ सॼी किताबु बेस्ड ऑन रिसर्च आहे। ख़ासि तौर ते हिन किताब खे लिखण जे लाइ जेको माख़ज़ तो जंहिं किताब खे इस्तेमालु कयो वियो आहे उहो माख़ज़ आहे जर्मन कम्युनिस्ट दानिश्वर फ्रांसिस मेहरिंग। उनजो हिकिड़ो मशहूरु किताबु आहे दी कार्ल मार्क्स। उहो किताबु सॼी दुनिया में मार्क्स ते लिखियलु हिकिड़ो अथेंटिक किताबु तस्लीम कयो वेंदो आहे। मूं हिन किताब खे लिखण जे लाइ उन किताब खे बुनियादी माख़ज़ तौरु इस्तेमालु कयो आहे। हीअ किताबु मुंहिंजो वॾो अथेंटिक किताबु त न आहे, उनजे बावजूदि कार्ल मार्क्स खे सम्झण जे लाइ, ख़ासि करे उनजे फ़िक्र ऐं नज़रिए खे सम्झण जे लाइ हिकु तारीफ़ तौरु कमु ॾिए थो। उन करे मां सम्झां थो त हीअ कार्ल मार्क्स जो किताबु हिकिड़ो निहायती अहम किताबु आहे, ख़ासि करे सिंधी ॿोली में। एंड आई थिंक दिस बुक इज़ अ वेरी वेरी इम्पोर्टेंट regarding to understand the Karl Marx and his philosophy.